जय झूलेलाल साथियों, गणेश चतुर्थी हली रही आहे। अज मां तव्हांखे ॿुधाईंदुमि कि गणेश चतुर्थी जो अहिड़ो वधीक महत्व छो आहे। छो पूरे देश में, पूरी दुनिया में गणेश चतुर्थी खे अहिड़े मान सम्मान सां मल्हायो वेंदो आहे। साथियों, इन जे पुठियां जेका छुपियल कहानी आहे हू बि ज़रूरु ॿुधिजो। इहो चयो वेंदो आहे कि भॻवान श्री कृष्ण ते स्मयंतक, जी हाँ साथियों, भगवान श्री कृष्ण ते स्मयंतक जेका हिकिड़ी मणी हुई उन जी चोरी जो झूठो कूड़ो कलंक लॻियो हो, हू ॾाढा ई अपमानित थिया हुआ। त पोइ नारद जी उन्हनि जी इहा दुर्दशा ॾिठी त उन्हनि खे ॿुधायो कि उन्हनि भाद्रपद शुक्ल पक्ष जी चतुर्थी ते ग़लती सां चंद्र जो दर्शन करे वरितो। इन करे त उहे अहिड़े नमूने तिरस्कृत थिया आहिनि, उन्हनि जो एतिरो बदनामी थी आहे। नारद मुनि उन्हनि खे इहो बि ॿुधायो कि इन ॾींहं ते चंद्रमा खे गणेश जी ही श्राप ॾिनो हो, इन करे कि इन ॾींहं ते चंद्र जो जेको बि दर्शन कंदो आहे उन ते कलंक लॻंदो आहे। ऐं वरी बि वॾी ॻाल्हि इहा थींदी आहे कि मिथ्या कलंक लॻंदो आहे, कूड़ो कलंक लॻंदो आहे। नारद मुनि जी सलाह ॾिनी ऐं गणेश श्री कृष्ण जी गणेश चतुर्थी जो व्रत कयो ऐं इन दोष सां मुक्त थी। इन करे इन ॾींहं जी पूजा ऐं व्रत करण सां जेका बि माण्हू आहिनि उन्हनि खे वॾे में वॾे बि आरोपनि सां मुक्ति मिलंदी आहे। भारतीय संस्कृति आहे, इन में गणेश जी खे विद्या बुद्धि जो प्रदाता चयो वियो आहे। विघ्न विनाशक, मंगलकारी, रक्षाकारक, सिद्धि विनायक, समृद्धि, शक्ति ऐं सम्मान जो प्रदायक भी चयो वियो आहे। उहे त हर महीने में कृष्ण पक्ष जी चतुर्थी के संकष्टी गणेश चतुर्थी व शुक्ल पक्ष जी चतुर्थी के वैनायकी गणेश चतुर्थी चयो वेंदो आहे। पर वार्षिक गणेश चतुर्थी ते गणेश जी जे प्रकट थियण जे कारण उन्हनि जा भक्त इन खे ॾाढे सुठे नमूने मल्हाईंदा आहिनि, पुण्य अर्जित कंदा आहिनि। ऐं अगरि मंगलवार ते गणेश चतुर्थी अचे त उन खे अंगारक चतुर्थी चयो वेंदो आहे, जंहिंमें पूजा ऐं व्रत करण सां अनेकनि पापनि जो शमन थींदो आहे। ऐं रविवार जो ही चतुर्थी पए त ॾाढी शुभ व श्रेष्ठ फल ॾींदी आहे। साथियों, महाराष्ट्र में इहो पर्व गणेश उत्सव जे तौर ते मल्हायो वेंदो आहे। ॾाढी धूमधाम सां 10 ॾींहंनि ताणी हलंदो आहे ऐं अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन जे दिवस ते ई समाप्त थींदो आहे। इन दौरान गणेश जी जो भव्य रूप सजायो वेंदो आहे, पूजा कई वेंदी आहे। अंतिम ॾींहुं गणेश जी जो ढोल नगाड़नि सां, झांकियुनि सां गॾु जल में विसर्जित कयो वेंदो आहे। अॻिले साल वरी सां अचण जी कामना कई वेंदी आहे। इन सभु कारणनि सां, इन सभु रीज़न सां इन त्योहार खे ॾाढो ई पवित्र, महान ऐं फल ॾियण वारो चयो ऐं चवायो वियो आहे। साथियों, असां बि उमेद था कयूं कि तव्हां बि गणेश चतुर्थी जे पावन पर्व ते भगवान गणेश जी जी पूजा कंदा, अर्चना कंदा ऐं भगवान गणपति तव्हांखे असीम कृपा पंहिंजी प्रदान कंदा ऐं उन्हनि जो आशीर्वाद तव्हां ते हमेशह रहंदो। तव्हांजो हमेशह ई विघ्न हटियो रहंदो, तव्हां विघ्न सां मुक्त थींदा। जय झूलेलाल।